बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुख्तार अहमद सोलंकी, जनरल सेक्रेटरी पेटीएल ऑफ सिंध। अॼु जो लाइव अचण जो मक़सदु इहो हुयो त सिंध गवर्नमेंट तरफ़ां जेको पेंशन जे इन में रूल्स में तब्दीली करे हिकिड़ो मुलाज़िम दुश्मनीअ जो सबूत ॾिनो आहे, उन लाइ पेटीएल ऑफ सिंध इन मुलाज़िम दुश्मनी ऐं पेंशन रूल्स के मुकमिल 100% जेको आहे कंडेम करे थी ऐं असां पंहिंजे मुलाज़िमनि सां गॾिजी इन शइ जे लाइ फाइट कंदासीं। असांजी ॿियनि तंज़ीमुनि जे पंहिंजो सुदूर साहिबान सां बि ॻाल्हि ॿोल हली रही आहे। दोस्तनि खे मां ॿुधायां त पेटीएल जी जेको आहे पंहिंजो मीटिंग वर्किंग कमेटीअ जी मीटिंग असां हिन चेलम जे करे ऐं मथां 14 अगस्त जी मोकलूं बि आहिनि जेको आहे मथे हफ़्ते में इंशाल्लाह रखाईंदासीं। तव्हां दोस्तनि खे ख़बर आहे त असांजो पेटीएल जो सीनियर नायब सदर साईं रफ़ीक निज़ामानी ऐं साईं गुलाम रसूल असांजो पेटीएल सिंध जो जेको सदर आहे उहे ॿई उमिरि ते वियल आहिनि। उन जे लाइ अॻिन बि साईं गुलाम रसूल महर जेको आहे उहो लाइव अची दोस्तनि खे एतमाद में वरितो त बाबा तव्हां एतमाद कयो, तव्हां जा असां वेठा आहियूं, जेको आहे तव्हांजा पंहिंजो वारस वेठा आहियूं, कंहिं बि उस्ताद खे या कंहिं मुलाज़िम खे ईअं अकेलो न छॾींदासीं। सो अॼु जो लाइव अचण जो मक़सदु मां इन दोस्तनि खे जेके असांजा उस्ताद ख़ासि करे प्राइमरीअ जा जेके रिटायर थी रहिया आहिनि, मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त तव्हां एॾो जज़्बात में न अचो, एॾो तकिड़ो क़दम न खणो। महिरबानी करे जेको आहे हाणे जीअं वफ़ाक़ 2011 खां 24 ताईं जेको आहे पंहिंजो हिकिड़ो नोटिफिकेशन इन्हनि पेंशनरनि जे लाइ कढियो आहे। 5 अलाउंस जेके उन्हनि जेको आहे उनखे ॾिना आहिनि, अहिड़े ई तरीक़े सां जेको आहे असांजा सिंध गवर्नमेंट खां बि इनशाअल्लाह भले असांखे केॾी बि फाइट करणी पई, कलम छॾ हड़ताल करणी पई, असां दोस्तनि खे यकीन था ॾियारियूं त असां इनशाअल्लाह ज़रूरु बि कंदासीं। मुंहिंजी कल्ह बि जेको आहे पेटीएल ज़िले जे सदर पूरी सिंध जे सदरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि खां राया पुछा आहिनि, उन्हनि खां तजवीज़ूं वरितियूं आहिनि जेको आहे त छा करिणो आहे। उन्हनि पंहिंजा सुठियूं तजवीज़ूं राया ॾिना आहिनि। जेको आहे राति हाजी मोहम्मद अशरफ जेको असांजे सिया जो जेको आहे चेयरमैन आहे, उन सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जी 10 तारीख़ ते पंहिंजी मीटिंग रखियल हुई जामशोरे में, उहा उन्हनि इन करे कैंसिल कई त असांजे शिकारपुर जो जेको शाह साहिबु हुयो, उनजो प्रेसिडेंट ज़िले जो जेको आहे उन्हनि जी अमर जी डेथ थी, उनजे करे उन्हनि सुभाणे 13 तारीख़ ते रखी आहे। जेको आहे उहा पंहिंजी गॾिजाणी इनशाअल्लाह हो बि को सुठो लाइ अमल कंदा। असां जेके बि पंहिंजो सिंध गवर्नमेंट जा मुलाज़िम उन्हनि सभिनी दोस्तनि खे चऊं था त पंहिंजो तयारी कयो। इनशाअल्लाह जीअं पंहिंजो चेलम शरीफ़ गुज़रंदो असां रोडनि ते हूंदासीं, भले उन में असांखे कलम छॾ हड़ताल करणी पई कंदासीं। जेको आहे तो मां वरी बि पंहिंजे पेटीएल जे दोस्तनि खे चवां थो त जेके बि असांजा दोस्त रिटायर थियनि था उन्हनि जी खुदारा मालिकी कयो, उन्हनि जी जेको आहे पंहिंजो उन्हनि खे फुरजण खां बि बचायो। जेको आहे असांखे जेका ख़बर पई आहे त हर ज़िले में रेट मुक़ररु थियल आहिनि, खुदारा हिकु अॻे ई जेको आहे उन्हनि खे पंहिंजो नुक़सानु थी रहियो आहे, वरी जेको आहे हू पंहिंजो पाण खे फुराए रहिया आहिनि। खुदारा एॾी जज़्बात न कयो, तव्हां सां गॾु ॿिया बि सिंध जा मुलाज़िम आहिनि, इन जेको आहे एॾी जज़्बात न कयो। इहे ई सभु तव्हां असां सां गॾिजी जेको आहे कंहिं तहरीक में हूंदव त थी सघे थो छा इनशाअल्लाह असां पंहिंजो हक़ु वठंदासीं। जेको आहे बाक़ी मां पंहिंजा पेटीएल जा दोस्त जेके आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुमि त अचो, नंढा जेके तव्हांजा पाण में रुसामा आहिनि उन्हनि खे ख़तमु करे उस्ताद काग़ज़ जे लाइ ॿाहिरि निकिरो। उस्ताद जे लाइ जेकॾहिं हमदर्दी आहे त अचो त सभु गॾिजी सॾिजी इन मसइले खे जेको आहे पंहिंजो कंहिं पाए तकमील ताईं पहुचाईंदासीं। इनशाअल्लाह उमेद इहा ई आहे त असां DRA तां बि हथु न खयूं आहे, उनखां पोइ जेको आहे पेंशन जे रूल्स में जेके तरमीमूं कयूं अथऊं असां इनखे बि जेको आहे
चङे नमूने सां ॾिसूं था वेठा। इहो जेको आहे सिर्फ़ु उस्तादनि जो न आहे मसइलो, इहो सिंध जे हर मुलाज़िम जो मसइलो आहे। ख़ुदा तव्हां जेके बि मुलाज़िम सिंध जा आहियो, ॿाहिरि निकिरो ऐं निकिरण खां सवाइ कोई पंहिंजो हक़ु न मिलंदो। मां अफ़सोस सां थो चवां, कल्ह जेकी असांजे कुझु पंहिंजो लाइव दोस्त आया, असांजे साईं इंतज़ारु हुजे, साईं ग़ुलाम रसूल हुजे या कंहिं ते बि जेको आहे कुझु लाइव अची करे उन ते तनक़ीदूं करणु, मां उन्हनि खे ॿुधायां थो त इंतज़ारु हुजे या ग़ुलाम रसूल हुजे, उन्हनि सां सिंध जो उस्ताद जेको आहे दिली हमदर्दी रखे थो ऐं उन्हनि जी दिली तरह सां उन्हनि जी इज़त करनि था। चंद जेको आहे दोस्त जेको आहे आङुरनि ते ॻणण जे तरह उन्हनि जा जेको आहे उन्हनि जे लाइ ग़लति कमेंट्स या इहे करे जेको आहे सम्झ में नथी अचे त काॾे थी वञे ॻाल्हि। जेको आहे असां पंहिंजनि जी जेको आहे उन्हनि जी ऐब कढी ऐं ॿियनि माण्हुनि जी, ॿियनि जेको आहे पंहिंजो, मां नालो नथो खणां, ॿियनि जी साराह करणु त साईं फलाणो हीअं फलाणो हीअं, पंहिंजनि जा ऐब जेको आहे कढी। मां अफ़सोस सां थो चवां त साईं आई साहब जन जेको आहे 2012 में मोहतरम पंहिंजो इंतज़ार शलगिरी साहब जा जेको आहे जनरल सेक्रेटरी बि रहिया आहिनि, पाण बि पुराणा आहिनि। हाणे साईं यारा जेको आहे चवनि था त साईं इहे पुराणा जेको आहे हीअं पुराणा आहिनि, तव्हां बि जेको आहे पुराणा आहियो, तव्हां नवां न आहियो। नवां जेके आहिनि दोस्त उहे बि असांजा सिर जा साईं आहिनि, उहे बि असांजा भाइर आहिनि, उहे बि असांजो सहारो आहिनि। तंहिं करे उन्हनि खे बि इहा गुज़ारिश हूंदी, असां उस्ताद अदब अख़लाक सेखारण वारा आहियूं, पर जॾहिं असां अदब जूं सभु पंहिंजो हदूं क्रास करे वेंदा त ॿियो माण्हू असां मां कहिड़ो फ़ाइदो वठंदो, ॿियो छा असां मां पंहिंजो सिखंदो। तंहिं करे असांजो इहो पंहिंजो कमु आहे त असां अदब वारी ॿोली, उस्ताद वारी ॿोली, असांजो पेशो जेको आहे उहो मुहज़िब ऐं जेको आहे उहो पैगम्बरी पेशो आहे। इन जे लाइ असां हिक ॿिए जे लाइ अहिड़ा जेको आहे लफ़्ज़ इस्तेमालु कयूं जेके ॿियनि खे बि वणनि। हाणे अहिड़े ई तरीक़े सां मां पंहिंजो जीअं पंहिंजा गस्टा ग्रुप हर तंज़ीम में आहिनि, असांजो मां सलाम थो कयां मक़सूद मैसर खे, कॾहिं बि हुन जेको आहे ग़लति कमेंट्स पंहिंजे जेको आहे हुन जे लाइ न ॾिना। हुन वेही जेको आहे पाण चयो त असांजो जेकॾहिं हाजी अशरफ साहब जेकॾहिं सिया जो चेयरमैन आहे, असां उन सां मेंबर थियण लाइ तयारु आहियूं। उन खां बाद में मां भली जेको आहे सियासी मुखालिफ़ असांजो छो न हुजे, सिकंदर जतोई, मां उनखे बि सलाम थो कयां त कॾहिं बि हुन फेसबुक ते या कमेंट्स में कंहिं उस्ताद जे लाइ ग़लति जेको आहे अल्फाज़ न चया आहिनि। मां उनखे बि सलाम थो कयां, भले हुन जे लाइ केॾो बि लिखनि, पर अॼु ताईं इन माण्हूअ सिकंदर जतोई कंहिं उस्ताद जे लाइ कमेंट्स न लिखिया आहिनि या हुन जे लाइ ग़लति जेको आहे को अल्फाज़ न चया आहिनि। जेको आहे मां पंहिंजो ख़ासि करे साईं हाई साहब जन खे चवां थो, तव्हां असांजा वॾा हो, तव्हां असांजा साईं हो, जेको तव्हां लाइव अची जेको आहे दिलनि ॾे साईं पंहिंजो इंतज़ारु ॾे अची त साईं हाजी मोहम्मद इब्राहिम जे टाइम में जेको आहे एतिरी करप्शन हाणे ॿीणी साईं, हाणे त साईं इंतज़ारु बि न आहे। जेको आहे तव्हां जेको आहे टंडे अला यार टंडे अला यार में जेको आहे असांजो दोस्त मोहम्मद जुम्मन जरवार हींअर रिटायर थी वियो आहे, उनजो बहितरीनु कमु थियलु हुयो। उन खां पोइ उते ई असांजी अदी अमीना कंबराणी आहे, जेको आहे मर्दनि सां कुलो कुलो मिलाए जेको आहे जेका असांजी मरकज़ी उहिदेदार आहे, उहा पंहिंजो कमु करे रही आहे। दादूअ में जेको इम्तियाज़ लुंड या गादी खान जो जेको कमु थियलु आहे, बाक़ी थोरी थोरी मुखालफ़तूं हर ज़िले में आहिनि। तंहिं करे मां गुज़ारिश कंदुमि त असांजा इहे जेके पंहिंजो वॾड़ा आहिनि, उन्हनि जे लाइ जेको आहे अहिड़ा ग़लति कमेंट्स या इहे न ॾियो। इन्हनि जी ख़ुदा इज़त कई आहे, माण्हू छा थो करे सघे। अॼु बि मां पंहिंजो वादो थो चवां त इंतज़ार शलगिरी ऐं ग़ुलाम रसूल सां सिंध जो उस्ताद दिली हमदर्दी मुहबत करे थो। भली जेकॾहिं कंहिं दोस्त खे तकलीफ़ थिए थी, उहो उनजो पंहिंजो हिकिड़ो मक़सदु आहे। असां वरी बि उनखे चवंदासीं त ख़ुदा रा अचो गॾु थी करे जेको आहे हीअ तहरीकूं हलायूं। तहरीक हलंदड़ में जेको आहे पंहिंजे उस्तादनि जे लाइ अहिड़ा अल्फाज़ चवणु इहो सुठो अमल न आहे। तंहिं करे मां वरी बि जेको आहे जेके बि असांजा पेटियल जा दोस्त आहिनि, उन्हनि खे इहा ई असांजी गुज़ारिश हूंदी त अचो ख़ुदा रा गॾिजी उस्ताद जे लाइ सोचो, अचो सीनियर जूनियर। मां त असांखे इन शइ जी बि इबरत लॻी आहे जेको आहे जेका ॿोली सिंध जे उस्ताद जे लाइ
गवर्नमेंट ॻाल्हाए रही आहे उहा साॻी असांजा दोस्त ॻाल्हाए रहिया आहिनि त असांजे उस्तादनि खे आंगूठे छाप उनखे ना आल इहा त अॻे गवर्नमेंट जी मिनिस्टरनि जी जेको आहे ॿोली हूंदी उहा असांजा जेको आहे पंहिंजो दोस्त ॻाल्हाए रहिया आहिनि तंहिं करे उन दोस्तनि खे चऊं था त तव्हांखे बि हिकिड़े ॾींहुं रिटायर थियणो आहे तव्हां असांजे पंहिंजो सीनियर दोस्तनि खे या जेके रिटायर करे विया आहिनि इहे असांजा सिंध जे उस्तादनि जा असासो आहिनि साईं इहा जेकी पंहिंजो सर्विस स्ट्रक्चर वारी जेकी आहे समरी आहे इहा बि पंहिंजो अपग्रेडेशन ऐं सर्विस स्ट्रक्चर वारी जेकी समरी आहे ख़ुदि साईं इंतज़ार जी उहा पंहिंजो ठारायल आहे उहा साॻी फिरे थी कंहिं महिल उन ते ऑब्जेक्शन आहे कंहिं महिल का ॿी शइ आहे जेको आहे उहा साॻी आहे कहिड़ी नई शइ आई आहे जेको आहे वरी बि जेकॾहिं आहिसा वजन जेको आहे उन ते कमु करनि था उहो बि उस्ताद जे लाइ था करनि जेकॾहिं साईं गुलाम रसूल हुजे असां कयूं था बि उस्ताद जे लाइ जेको आहे अफ़सोस इन शयुनि जो आहे त तव्हां जेको आहे उन्हनि जे लाइ बि चओ था त असां न चवंदा या समरी कंहिंजे हिन ते न अची वञे हथु न अची वञे अरे बाबा समरी जेको आहे ठहियल ई जिन जी आहे उहे उन्हनि खे इन शइ जी सॼी ॼाण आहे उनजी जेको आहे जांच पड़ताल उनजे पैरवी करणु असां सॼी कुझु कंदा था अचूं जेकॾहिं तव्हां बि उन जे लाइ कयो था तव्हां बि जेको आहे जस लहणो असांखे इहा शइ आहे त तव्हां जेको आहे असांजे सीनियर ते जेको आहे एॾी जेको आहे हरूभर न कयो तव्हां बि सीनियर हो हीअ जेके नौजवान आहिनि असांजा दोस्त उन्हनि खे बि अहिड़ी जेको आहे तरबियत न ॾियो जेका पंहिंजो कंहिं ॿिए पासे ॾे हली वञे इहे असांजा रोशन तारा आहिनि इहे असांजा मुस्तक़बिल जा जेको आहे मामार आहिनि तंहिं करे तव्हां असां गॾिजी इन्हनि खे अहिड़ो अख़लाक सेखारियूं इन्हनि खे जेको आहे का अहिड़ी ॿोली सम्झायूं जेका अॻिते हली कंहिं ॿिए खे बि जेको आहे कमु अचे तंहिं करे असां जेकॾहिं सीनियर उस्ताद जेको आहे इन सां हाणे खां वठी जेको आहे इन्हनि दोस्तनि खे इस्तेमालु कंदासीं त इहो सुठो अमल न आहे जेको आहे मां वरी बि उन दोस्तनि खे चवां थो पंहिंजे ज़िले जे सदरनि खे चवां थो पंहिंजे तालुकनि जे सदरनि खे गुज़ारिश थो कयां त जेके बि उस्ताद रिटायर थियनि था ख़ुदा उन्हनि खे फुरजण खां बचायो अॻे ई जेको आहे हू जेको आहे मायूस आहिनि वरी बहितर जेको आहे असांखे त ख़बर पई आहे उन रिटायरमेंट ते बि रेट जेको आहे पंहिंजो लॻी विया आहिनि ख़ुदा हर तालुके में हर ज़िले में उन्हनि जी ज़िमेवारी आहे त उहे जेको आहे उन्हनि उस्तादनि जो बचाव रखनि मां उन्हनि उस्तादनि खे बि अपील कंदुमि तव्हां हिकदमि जेको आहे इहो जेको रिटायरमेंट जो जेको सोचियो आहे इन शइ ते वरी बि सोचो इन शइ ते वरी बि सोचो जेको आहे सो वरी पंहिंजो इनशाला जेको बि हूंदो कुझु असां तव्हां सां गॾु आहियूं मां वरी बि तव्हांखे यकीन थो ॾियारियां त पेटियल इन्हनि शयुनि खां गाफ़िल न आहे असां रोज़ानो जे बुनियाद ते असां ॿियनि तंज़ीमुनि सां या पंहिंजनि दोस्तनि सां राब्ते में आहियूं जेको आहे ऐं राब्ते में रहंदासीं इनशाला हीउ थोरो पंहिंजो वीशा थिया आहिनि इन जे करे त कुझु मुहर्रम शरीफ़ जा ॾींहं बि हुया उन खां पोइ वरी हाणे चेलम आहे 14 अगस्त जे करे इनशाला मथे हफ़्ते खां वठी सुभाणे जेको आहे 13 तारीख़ ते असांजो जेको सिया जो चेयरमैन आहे हाजी मोहम्मद अशरफ उन्हनि जी बि गस्टा जी पंहिंजी गॾिजाणी आहे मथे हफ़्ते में इनशाला असांजी बि पंहिंजी हूंदी तव्हां दोस्त मुतमइन रहो इनशाला तव्हांजी मालिकी ज़रूरु थींदी ऐं मां यकीन थो ॾियारियां वरी बि तव्हांखे त इनशाला जेको आहे इन DRA ते या जेको पेंशन में जेकी अमेंडमेंट थी आहे उन ते जेको आहे भले असांखे केॾी बि तकलीफ़ अचे केॾो बि असां जेको आहे पंहिंजो इन ते फाइट करणी पई कंदासीं दोस्तनि खे इहो यकीन हुजे मुंहिंजा लफ़्ज़ जेकॾहिं कंहिं बि दोस्त खे कड़ा कड़ा लॻा हुजनि उन सां माज़रत तव्हां सभिनी दोस्तनि खे अलाह साईं ख़ुशि रखंदो तव्हां सभिनी जी महिरबानी सही आहे Thank you.